विन न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल करासी घोटकी में डिस्ट्रिक्ट रिपोर्टर जावेद अहमद सोलंकी की रिपोर्ट मूजिब उबाड़ो यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो आम इजलास सदर गुलाम कंबर बोर्ड की सदर हेठ थी गुजरियो है, जैमें तंजीमी मामलन सहाफ़न के दरपेश मसलन यूनियन के वधिक मजबूत बनाने बाबत तफसील गौर विचार कियो वियो आहे। इजलास दौरान सहाफ़न की इत्तेहाद पेशावराना जिम्मेवारी की अदायगी यूनियन के प्लेटफॉर्म के वधिक असारतो बनाने लाइ अहम फैसला किया विया। इन मौके ते सदर गुलाम कंबर बूअड़ खिताब कंदे चयो त उबाड़ो यूनियन ऑफ जर्नलिस्ट हमेशा सहाफ़न जे हक़ जे तहफ़्फ़ुज़ ऐं संदसि मसइलनि जे हल लाइ भरपूर किरदार अदा कंदी रहंदी आहे। हिन ज़ोर ॾिनो त सहाफ़ती क़दरनि इत्तेहादनि नज़म ऐं बाज़ाब्ता ऐं गॾु जदोजहद वसीले तंज़ीम खे मज़बूत बणाए सघिजे थो। इजलास में शिरकत कंदड़ सहाफ़ियुनि में पिणु पंहिंजूं तजवीज़ूं पेश कयूं वयूं ऐं यूनियन खे वधीक बहितर बणाइण ऐं मुमकिन साकार जी पक ॾिनी वई। इजलास में अब्दुल बासित भुट्टो, नायब सदर मोहम्मद पनाह समूह, नायब सदर मोहम्मद अली मलको, जनरल सेक्रेटरी मुज़फ़र चारण, जॉइंट सेक्रेटरी नादर हुसैन भट्टी, खजांची यासिर नूर मलको, अब्दुल हई छिजड़ो, ज़हूर गुल देहर, मज़हर चाचड़ो, अमीन ज़फ़र समूह, असगर अली लाड़को, यूसुफ मुगल, गुलाम अली रिंदो, राहिब अली रिंदो ऐं ॿियनि शिरकत कई।